अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेट अगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे सिंधी शाइरी में सिन्फ़ हाइको। हाइको असल में जापानी लफ़्ज़ हेको मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे मुफ़रिद या अकेलो कलाम या गुफ़्तगू। हाइको खे नंढड़ी वस्फ़ में ईअं बयानु करे सघिजे थो त हाइको हिकु अक्स आहे, जज़्बे सां भरियल हिकु अक्स। हाइको जो घाड़ेटो 5-7 मात्राऊं हूंदो आहे ऐं हाइको में पहिरीं ऐं पोईं सिट जो काफ़ियो साॻियो हूंदो आहे। हिन सिन्फ़ खे सिंधी में आणींदड़ सिंधी हाइको जे सरवाण नारायण श्याम हिन सिन्फ़ खे तस्वीरुनि जे नाले सां सॾियो आहे। सिंधी में हाइको जो पहिरियों मजमूओ शेख अयाज़ जो पंछण पुॼाणा शाया थियल आहे। तनवीर अब्बासी, ज़ुल्फ़िकार राशिदी, वली दाऊद पोटे, ताजल बेवस, इमदाद हुसैनी, तारिक आलिम अबड़ो, वसीम सुमरो ऐं ॿियनि शाइरनि हिन सिन्फ़ खे सिंधीअ में आम करण जूं जेके कोशिशूं कयूं आहिनि से साराह जोॻियूं आहिनि। डॉक्टर तनवीर अब्बासी लिखे थो त जापान में ही सिन्फ़ ईअं मक़बूल आहे जीअं असांजी ॿहिराड़ी में बेत। हाइको या होको हिकु मुख़्तसिर नज़म आहे। उहा जापानी डिघे नज़म टंका या टांका मां निकिती आहे। हाइको सिन्फ़ जी शुरूआति 14वीं सदी में थी। रिवायती तौरु हिन सिन्फ़ जा बुनियाद विझंदड़ मार्तिक ऐं सोकन शाइर हुआ। हिननि जे शेर में अक्सर तंज़ हूंदी हुई। जापान में शाइर बाशू हिन सिन्फ़ खे सूदे संवारे जरकाए छॾियो ऐं हाइको खे आख़िरी शिकिल ॾेई चोट ते पहुचाए छॾियो। हिन नंढड़े नज़म हाइको जूं कुझु फ़नी ज़रूरतूं पिणु आहिनि। हिकु त आहे घाड़ेटो। हाइको 5-7 मात्राउनि ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं उनजी पहिरीं ऐं आख़िरी सिट जो काफ़ियो साॻियो मिलंदो आहे, जो हाइको लाइ ज़रूरी आहे। हाइको जी टी लाज़मी ॻाल्हि आहे उन वाक़े जे कंहिं मुसलसल अमल खे थी रहियो हुजण जी हालत में कलमबंद कयो वञे, यानी ज़मान इस्तिमरारी हुजे।